तुंहिंजे हिजर फिराक में माहे लथा न कि गम थो वञे न कि गम थो वञे तुंहिंजे हिजर फिराक में माहे लथा न कि गम थो वञे न कि गम थो वञे मां तोले सुबह मसा दर्दन जी कई कहन दवा मुझे दर्दन जी कई कहन दवा न कि गम थो वञे न कि गम थो वञे तुंहिंजे हिजर फिराक में माहे लथा न कि गम थो वञे अफ़सोस जो अफ़सोस जो कई पिनहा अफ़सोस जो कई पिनहा न कि गम थो वञे न कि गम थो वञे मां तोले सुबह मसा न कि गम थो वञे न कि गम थो वञे अञा सीने में कुछ दम आहे महबूब मिठा मुझो तोखा सिवा महबूब मिठा मुझो तोखा सिवा न कि गम थो वञे न कि गम थो वञे मां तोले सुबह मसा न कि गम थो वञे न कि गम थो वञे
समझे बेदर्द किया है खबर लगा बेदर्द किया है खबर लगा नकी गम खोए नकी गम खोए हिजरत कब मारे लगा नकी गम खोए नकी गम खोए कह असांजो उस्ताद मोहम्मद सालिह खान अची रहियो आहे वीचारो ज़ईफ़ आहे कमज़ोर आहे पर असांजे दादू ज़िले जी निशानी बि आहे मौसीक़ीअ ते मोजो लॻाउ हिन स्कूल में 1958 खां थियो हलो 1958 में अॼु खां अटकल 31 साल अॻे